जिए लतीफ़ जिए सिंध। कोरोना जे करे हिते घर में वारजी वेही रहिया हुआसीं। काफ़ी दोस्त हिते बुरेदाल कसीम में मुलाक़ातूं थींदियूं हुयूं, कचहरियूं थींदियूं हुयूं, रहिजी वियो सभु को पंहिंजे पंहिंजे घर में रहिजी ऐं वेही रहियो। वरी दोस्तनि जो ख़्यालु थियो त का विंदुर कजे, कोलड़ा राब्ता कजनि, त पोइ दोस्तनि हिकिड़ी ऑनलाइन कचहरी जो प्रोग्राम रखियो जेका गुज़िरियल राति थी वई ऐं ॾाढो मज़ो आयो। ऐं इहा बि ॻाल्हि त का विंदुर कजे, उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा बीठी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कलाम खे सां विंदुर कजे, उन खे पढ़िजे, लिखिजे, ॾिसिजे ऐं अहिड़े नमूने सां कुझु विंदुर वारो सामान कजे। सो अॼु लतीफ़ साईं जे सुरमारी मां ॿ पेत नमूने तौर ते पेश कबा, इन करे त जीअं पढ़ंदड़नि खे मालूम थिए त लतीफ़ जी ॿोलीअ खे, लतीफ़ जे कलाम खे संदसि ई किन शारहनि ऐं कातिबनि कीअं न बिगाड़े छॾियो आहे। घटि में घटि थर जे हवाले सां ऐं इहा ॻाल्हि वाज़े आहे त थर सां मुतालिक़ या थर जे पस मंज़र में जेके सुर लतीफ़ साईं सिरजा ऐं कलाम चयो, उन में काफ़ी शयूं तमामु वॾा ऐं सुठा जेके शाइर मौक़िक़ आहे उन्हनि खां बि के ग़लतियूं थी वियूं। बहरहाल उन्हनि जी महिरबानी आहे जो हेतिरी सारी महिनत करे हेॾा सारा आहे वॾा रिसाला तरतीब ॾिनऊं, घणो कुझु सम्झायूं, असां ख़ुदि बि उन मां ई सम्झियो ऐं जातो। उन जे करे कुझु अॼु ई जेके ॿ अखर ॻाल्हाए रहिया आहियूं त उहो बि उनजे तुफ़ेल उन्हनि जूं महिरबानियूं वॾियूं जेके नूर निचोए ऐं लतीफ़ खे मुतारिफ़ करायूं असांखे, काफ़ी सही माना में असांखे उनजी का सम्झाई। ऐं पोइ के थोरियूं घणियूं शयूं थरियो हुजण जे नाते मूंखे उहे मानाऊं ऐं शयूं कोन आहिड़ियूं या ग़लति लॻियूं त उनजो ज़िक्र अॻ में बि कयुमि। हिकिड़ो किताबु पंहिंजो ॾोरींदियूं ॾिसनि जे उनवान सां आहे, जेको छपिजी चुको आहे ऐं तक़रीबन हाणे त मुंहिंजे ख़्याल में मार्केट में ख़तमु थी वियो आहे। इनशा अल्लाह वरी उनखे ॿियो छापो छपाईंदासूं। पर अॼु ई मारवी जे ॿिनि बैतनि जो ज़िक्र करे पोइ वरी कुझु ऐं पंहिंजा बि उन लतीफ़ जे तुफ़ेल या उन लतीफ़ जे कलाम जी रोशनीअ में ॿ चंद बैत पंहिंजा ॿुधाईंदुसि। ऐं इन लाइ त उहे बि असांजा थर जा जेके माण्हू आहिनि बहितर सम्झंदा, पर नौजवान वरी बि जेके आहिनि सो इन तरफ़ जो तवजो कोन आहे ऐं उहे पंहिंजो जदीदियत जे हिन में आहिनि किसे में ऐं हीअ जेके शयूं आहिनि उन्हनि ॾे हुननि जो तवजो घटि आहे। असांजो मतिलबु आहे त उहे बि थोरो घणो जे ध्यानु ॾियनि, छाकाणि त लतीफ़ ते समूरनि खे शौक़ु आहे, समूरनि जो अक़ीदो आहे। अलबत नौजवान जेके आहिनि उन्हनि खे उन्हनि जे पढ़ण में थोरी दुश्वारी पेश अचे थी त उन लाइ कोशिशि कजे, पर उहा इनफ़रादी नमूने त काफ़ी थी आहे। हिन खां अॻु तमामु घणो हुन ते रिसर्च थी आहे लतीफ़ ते ऐं उन में रिसाला तरतीब, गंज तरतीब ॾिना विया आहिनि ऐं ईअं ई किताब जेके आहिनि उहे बि काफ़ी असांजे वॾनि वॾनि आलमनि लिखिया आहिनि। जेसिताईं लुग़त जो सुवालु आहे या लुग़वी लिहाज़ खां उन मानाउनि में थोरो उहा शइ रहिजी वई आहे या के कोताहियूं उन्हनि जेके सुठा सुठा वॾो शाइर ऐं मौक़िक़ आहे, गुरबख्शाणी शहाणी या शवाणी या पंहिंजो कल्याण आॾवाणी जहिड़ा या ॿिया, उन्हनि खां के थोरियूं घणियूं रहिजी वियूं त हाणे उहा उन्हनि ते मयार बि कान थी करे सघिजे, छाकाणि त हुननि ऐं जीअं थर जे हवाले सां ॻाल्हायां थो त हुन थर कोन ॾिठो, न को घुमिया, न को उन्हनि खे ख़बर हुई। ऐं बाक़ी रहियो लतीफ़ जो कलाम,
त लतीफ़ खे त कुदरत अहिड़ी ॾात ॾिनी हुई जो जंहिं जितां थे गुज़रियो ऐं हिकु दफ़ो बि किथां मटे वियो ऐं उन जी कंहिं शइ ते हिकु दफ़ो नज़र थिए पई त उन जी माहियत खे हुनखे पूरी तरह मालूम थी पई वई ऐं उन जेके बि थर जे हवाले सां शयूं 3 सुर सॼा सॼा यानी सारंग मारवी ऐं ॾहर जो बि घणो हिसो या सॼो जेको ॾहर सुर आहे उहो बि थर सां वास्तो रखे थो, थर कच्छ आहिनि सां। त उन में जेके शयूं इज़हार कयूं आहिनि उहो रुदाद, उहो पस मंज़र, उहे शयुनि जूं ख़ासियतूं लतीफ़ जेके चयूं उन्हनि असां अॼु जेके थोरो पुराणा माण्हू ऐं कुझु लतीफ़ ते ज़ौक़ शौक़ु, पर के शयूं अॼु हाणे असांखे ख़बर पई पवे त हीअ त हीअं आहिनि ऐं लतीफ़ उन वक़्तु अॻु में ई को लतीफ़ वेठो कोन हो थर में, पर रुॻो उतां गुज़रियो ऐं ॾिठईं कुदरत हुनखे अहिड़ी ॾात ॾिनी जो हू जेकी चई हो सो। हाणे उन्हनि शयुनि जी हाणे असांखे के शयूं पियूं अचनि ऐं असांखे ख़बर पई पवे त लतीफ़ लाज़मी आहे त इनफ़रादी नमूने सां न पर इज्तमाही तौरु जेकॾहिं के असांजा वॾा इदारा आहिनि, तालीमी अदबी इदारा, सरकारी इदारा, यूनिवर्सिटियूं ऐं पंहिंजूं जेके आहिनि सो इलाही सारा इदारा, प्राइवेट बि इदारा, सिंधी अदबी संगत, वॾा वॾा आलम ऐं सुठा जेके आहिनि सो पढ़िया लिखिया असांजा दोस्त ऐं मोहतरम उहे बि जेके आहिनि सो जेकॾहिं मिली जुली का कोशिशि कनि त जुड़ी सघे थो हिकिड़ो मुस्तनद रिसालो बि थी सघे थो ऐं उन में जीअं आकाश अंसारी चयो त उहो हिन वक़्तु थी सघे थो। शायदि ही जेके पुराणा अहिड़ा माण्हू अञा बि के आहिनि उहो न रहंदा पोइ ऐं पोयनि खे एतिरी ॼाण न हूंदी ऐं इहो किसो ईअं रहिजी वेंदो, पोइ तज़ाद मानानि जा हाणे जेकॾहिं ग़लति मानाऊं पियूं कयूं वञनि ऐं नौजवान जेके पढ़णु चाहिनि था उनखे शौक़ु आहे लतीफ़ ते त पोइ उहे जेका माना ॾिसंदा कंहिं रिसाले में या जीअं लिखी पई हूंदी, जीअं ग़लति बि लिखी पई आहे हू हुनखे सही सम्झी वेही रहंदा ऐं उनखां सवाइ ख़ासि जेके असांजा लफ़्ज़ आहिनि बुनियादी ठेठि जिन जी वॾी अहमियत आहे हाणे उहे लफ़्ज़ मतरूब हिकिड़ा त अॻे ई थी विया, ॿिया वधीक जेको आहे सो इम्कान आहे त थी वेंदा जेकॾहिं हिन जो को इंतिज़ाम मुकमल हिन वक़्तु सिर न कयो वियो। बहरहाल पाण हिते थोरो इहो ज़िक्र कंदासूं, पंहिंजो लतीफ़ खां शुरूआति कंदासूं, पोइ वरी उन रोशनीअ में के ॿ टे मुंहिंजा बैत आहिनि जेके मूं पंहिंजे किताब में छपिजी चुका आहिनि, पंहिंजे में किताब थोरे कूत करारिया में उन मां वरिता अथमि ऐं थोरो इहो इन लाइ उमेद सां त हिकिड़ो लतीफ़ जे हिन में मिसाल तौरु त उन जी ख़बर पवंदी असांजे पढ़ंदड़नि खे या लतीफ़ ते शौक़ु रखण या अक़ीदत रखण वारनि लाइ ऐं बाक़ी जेके असां इहे थर सां जेके लाॻापियल शयूं आहिनि उहे मुंहिंजा बि के अबरा सबरा बैत आहिनि त हिते मिली वेंदड़ लाइ कुझु वक़्तु कढूं इन लाइ उहे पेश कंदुसि। त पहिरीं बैत आहे लतीफ़ जो त भिनीअ जी भोणनि भेज भुणको न सुणा, भिनीअ जे भोणनि भेज भुणको न सुणा, संजण वारियूं सुतियूं वञी वेड़ वरनि, पिया सेट सड़नि तरे ॿिन्ही कंधिए, भिनीअ जो भोणनि भेज भुणको न सुणा, संजण वारियूं सुतियूं वञी वेड़ वरनि, पिया सेट सड़नि तरे ॿिन्ही कंधिए। 5 लफ़्ज़ हिन में जेके जंहिंखे ॾुखिया लफ़्ज़ चइजनि ऐं उन्हनि जी असांजे फ़ाज़ुल मुहक़क़िक़नि जेका कई आहे माना जेकर उहा पेश कयूं ऐं ॿुधायूं त उहा कीअं कई अथनि ऐं कहिड़नि कहिड़नि। काफ़ी ॿियनि बि हूंदो पर मूं वटि जेके मुयसरु थी सघिया आहिनि हींअर हिते, छाकाणि त असां हिते सऊदी अरबिया में आया आहियूं, मूं वटि घणा रिसाला ॿिया कोन्हे हिन वक़्तु, पर हुननि इन्हनि 3 चइनि जेके आहिनि इन्हनि जे लाइ पहिरियों आहे होतचंद मूलचंद
इहो उनखे अञा साराइनि था, हीउ मुकमल करे न सघियो, पर हिन जेको बि कमु कयो हिकिड़ो जदीद ऐं साइंसी बुनियादनि ते ज़बरदस्त नमूने सां, जंहिंखे हिन जी हयाती में अॼु ॾींहं ताईं उनखे सभिनी खां बहितर सम्झो ऐं चयो ऐं साराहियो वञे थो। त हिकिड़ो होतचंद मूलचंद गुरबख्शाणी, ॿियो ग़ुलाम अहमद शाहवाणी, टियों कल्याण आडवाणी, टिनी नाम वारे शाइरनि पंजनि ई लफ़्ज़नि जी इहे 5 लफ़्ज़ आहिनि जेके हिते हिन में ज़ेरे बहस आहिनि, पंजनि ई लफ़्ज़नि जी हू बहू साॻी माना कई आहे, जेका हिन तरह आहे। माना हुन हर हिकु साॻिया लफ़्ज़ साॻी माना कई आहे। हाणे उहा कीअं कई अथनि? भोणनि जी चयो अथनि, भोण माना हलणु फिरणु, सिंजण माना खूह तां पाणी भरणु, वरनि माना भतारनि घोटनि, सेट माना नोड़ियूं ऐं रसा, तरह माना खूह। हाणे दुरुस्त माना जेका असां वटि रवाज में आहे या असांखे जेका सम्झ में आहे, शयूं थर सां वास्तो रखनि थियूं, मारो इहो सुर आहे त थर में खूहनि तां पाणी जा तौर तरीक़ा आहिनि जेके उहे बि अञा ताईं उहे साॻिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा आहिनि जेके खूहनि मां पाणी हासिलु करणु भरण जा तरीक़ा। सो दुरुस्त माना उहा हीअं आहे, भोणनि माना काठ जे ठहियल नंढी चरखी, उनखे भोणी चवनि, ऐं जेकॾहिं वॾी एॾी जंहिंखे चरखो या इन क़िस्म जो फिरे थो, हीअं फिरंदो त उहो उनखे भोण चइबो आहे। जिन तां वर्त वारे खूह मां पाणी कढिबो आहे, भोणनि जे फिरण सां उहे फिरंदा वर्त हेठि वेंदी खूह में, वरी ॿाहिरि निकिरंदी ऐं उन सां गॾु हेठि जेको कोस या चढ़ाई हूंदी उन में पाणी भरिबो ऐं उहो मथे निकिरंदो, छिके आणिबो, ॿाहिरि कढिबो। त उन्हनि जे जेको भोणी फिरंदी या भोण फिरंदो, उनजो उन हिकिड़े क़िस्म जो आवाज़ु निकिरंदो, चीकड़ चीकड़ इन क़िस्म जो हिकिड़ो आवाज़ु पियो थींदो। छाकाणि त हीअ जेको टेण या उहो पाणी कढण जो जेको प्रोग्राम थींदो, अक्सर जेके आहिनि सो घुसिया या भाॻिया वञी सवेर पिर पिटीअ खां पोइ जेको आहे सो वञी उहो जेको टेण शुरू कंदा आहिनि ऐं उहा अहिड़ी भीनी रुत ऐं उन में अहिड़ी शांति वारो माहौल, उन में उनजो उहो आवाज़ बि परे परे ताईं पियो ॿुधिबो आहे ऐं उहो आवाज़ु सुठो न लॻंदो आहे। उन खे पंहिंजो पोइ बंदि करण लाइ इहो कबो आहे त उनखे चवंदा आहिनि वांग ॾियणु। वांग माना तेल हणी उहो जेको उनजे विच में काठी आहे, भोण जे विच में सोराख़ में काठी आहे, उहो उन ते घुमंदे त उन ते या उहो कंहिं बि क़िस्म जो तेल हणिजे। अक्सर भाॻिया जेके उन वक़्त में घणे वक़्त में मखणु हूंदो खणी ईंदा जीअं हणंदा त जीअं हू आवाज़ु फिरण सां न करे ऐं पोइ हू आराम सां इहो पंहिंजो कनि खूह जो धंधो ऐं पाणी कढण वारो कमु। त इहो आहे लतीफ़ त चए थो त भिनीअ जो भोणनि, भिनी माना सवेर पिर फुटी खां पोइ जी टाइम महिल ॿिए जे भुणको जेको आवाज़ु उहो ॿुधिजे ई कोन थो। सिंजण वारियूं सुतियूं वञी वेड़ वरनि, सिंजण छिके पंहिंजो इहो पाणी कढण जा 2-3 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो आहे त वहटण सां को साया ॿधी, पाॾा ॿधबा आहिनि, ढगा उठ गॾनि सां बि जेको आहे सो गॾे पाणियारियूं विझी पोइ पाणी कढंदा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो या उन महिल जेके बि पाणियारियूं अची पाणी भरींदियूं त उहो उन्हनि जे कंहिं तेण हलंदे वारो हलंदे उतां भरे वेंदियूं। पर छाकाणि त जिते वॾा खूह आहिनि, जिते पाणी जेको आहे सो हेठि घणो ऊन्हो आहे ऐं खूहनि में थोरो पाणी आहे ऐं उहो शाम खां पोइ इहो उन में कोन वरंदो। राति जो पाणी जेको आहे सो उन में जीअं ई थींदो पियो खूह जे तर में त उहो जेको सवेर कढिबो त उहो हूंदो मिठो पाणी। छाकाणि मथे तरी थो अचे मिठे जो इहो जेको आहे ऐं उहो त ॿाढ़ो पाणी थो हुजे पर उहो थोरो घणो मथे जेको हूंदो त पहिरीं जेको पाणी भरणु वियो, माई भरणु वई, भाई भरणु वियो, उनखे उहो मिठो पाणी मिलंदो। ऐं पोइ जेकॾहिं घणो देरि थी ऐं पोइ माण्हू जीअं उन खूह थोरा हूंदा अॻे, हाणे त थोरा घणा नलका वग़ैरह थिया आहिनि उन वक़्त में,
रुॻा खूह सिर्फ़ु थोरा हूंदा हुआ। त उन में जॾहिं लाइन लॻंदी त पोइ हिकिड़ो त उहो मिठो पाणी हासिलु थी कोन सघंदो, ॿियो पाणी खुटी वेंदो खूहनि में, ख़ुशूसन अञा बि जेके आहिनि खावड़ ऐं ढाट वारे मथे पासे में खूह जेके आहिनि उन में पाणी हिकिड़ो गहिरो ऊनो आहे, जंहिंखे लतीफ़ चयो संजीन साठी कन ते वॾी वेर वहूं। 60 पूरे 300 खनि फुटनि जो जेके हेठि ऊन्हा आहिनि, उन में पाणी थोरो आहे। ऐं उन में ईअं आहे, हाणे पाणी खुटी वियो त वरी बि कुझु कलाक वेहणो पवंदो, इंतज़ारु थियो जेसिताईं वरी पाणी जमो थिए। त इन लाइ इहो जेको आहे पाणी हू तरीक़ो कोन्हे वहटनि वारो या तेण हलाए आवाड़ा भरे माल खे पियारीनि, पर जेके मायूं सवेर वञनि थियूं, जेके संजीन साठी कनि ते वॾी वेर वहूं, उहो सिंजण इहो आहे त छिके पंहिंजे हथनि सां हेठि वारे पाणी उनखे जाके भरे, पोइ हथ सां छिके माना ताणे या उनखे पंहिंजो इहो मोठे चइबो आहे, उहो सिंजण उहो आहे। वाक़ई खूह मां पाणी भरणु आहे, पर सिंजण ॿियो आहे, हू ॿिए नमूने सां उहा कोसायनि सां कढणु ॿियो आहे, हू वटि छिकीनि था, हीअ त माण्हू पाण था छिकीनि। पर उहो असां इन जी आहे सजण वारियूं सुतियूं वञी वेड़ वरनि। हाणे वरनि जी माना लिखी अथनि भतार ऐं घोटनि, भतारनि ऐं घोटनि। हाणे वञी सजण वारियूं सुतियूं वञी वेड़ वरनि। हाणे वर त उहो आहे न, त वर माना वराकनि में, वेड़नि में, वराकनि में, हुनजा घर, हुनजा रहायशूं भिटनि जे वर वकड़नि में, वेड़नि वणनि जे वेड़नि में, उते आहिनि, उते वञी सुतियूं वञी वेड़ वरनि। हाणे हिते भतारनि घोटनि, हुते जेके वञनि थियूं, जेके पाणी भरीनि थियूं ऐं या जेके सुम्ही वियूं आहिनि, हाणे कोन थियूं अचनि, उहे वञी वेड़ वरनि। माना उहो सभु त भतारनि वारियूं वरनि वारियूं कोन हूंदियूं न, के अञा हुनजी शादीशुदा न हूंदियूं, के जेके आहिनि सो किन जो वर बि कोन हूंदो, पोइ ईअं किन जा वञनि था वीचारियूं ईअं हूंदियूं, पर पाणी त सभु भरणु ईंदियूं। त हाणे उहे जेके आहिनि उहे भाग्य वरनि त वटि वञी कीअं सुम्ही पियूं, इहा बि माना जेका आहे सही न आहे। पिया सेट सड़नि, सड़नि सेट, ॿियो आहे लफ़्ज़ चोथों आहे सेट। हा सेट उनखे चइबो आहे जेको चमड़ीअ मंझां चमड़ी अणरतल, कंहिं जानवर ख़ुशूसन चाहे जेके आहिनि पंहिंजूं ढगियूं ॿियूं उन्हनि जी थींदो आहे, ढगी जी में जी या पोइ उनजो थींदो, पर ढगी जी चमड़ी सुठी हूंदी आहे, उन मां उहो जेके आहिनि सो चीरे कशनि वांगुरु चिपूं कढी, पोइ उन खे पाण में वटे वेढ़े भञाए, उन मां वरतूं आड़ंगा सीरण, आड़ंगा ऐं सीरण पञारी पवंदा, वरत उहा वारण वारी ढिघी हूंदी जेका हेठि वही ईंदी ऐं उन कोस खे छिके ईंदी। त इहे शयूं उन कंहिं ज़माने में रुॻो इहे चमड़ी मां थींदियूं हुयूं, बाक़ी ॿियो को उनजो अल्टरनेट कोन हो। उन खां पोइ हाणे त वरी उहो हिकिड़ा मज़बूत रसा ऐं उहे निकिरी पिया आहिनि, उहे कुझु हुननि जी चमड़े जी भेट में सस्ता आहिनि, त हाणे उहे रसा बि इस्तेमालु कनि था। पर अॻे सेट मतिलबु त रसा अॼु बि जेकॾहिं को ईअं रसो आहे, वाछ आहे, त उन खे सेट कोन चइबो, सेट चइबो आहे उहे जेके चमड़ी मां ठहियल शयूं आहिनि उन्हनि खे, जेके हिते कंहिं ॿिए कम में भली अचनि, पर हिते जेको लतीफ़ चयो आहे उहो जेके पाणी भरण जे सिलसिले में ऐं उन लाइ घुरिबल हुयूं आहिनि, अञा बि आहिनि किथे, अञा बि जेको आहे सो इहो चमड़े मां ठहियल वरतूं आहिनि, इहे आड़ंगा सीरण आहिनि। त उहो जेको आहे सो वञी वेड़ माना उन मछां हू इस्तेमालु करे उहे, ऐं उहे ठीकु आहे रहिजी विया, हू कोन आहिनि जेके पंहिंजो सिंजण वारियूं रहियूं कोन्हे, त उहे जेके सेट आहे यानी वरतूं आड़ंगा सीरण, उहे या कोई कोस वॻे त चमड़ी मां हूंदा हुआ चढ़ियूं जेके, हाणे प्लास्टिक थियो आहे, त उहे सभु पिया आहिनि उते रहिजी विया आहिनि। त खूह जे ॿिन्ही कंदी आहिनि, माना हिके विखरिया पिया आहिनि हेॾां, त के खूह जे हुन पासे पिया आहिनि। पिया सेट सड़नि, सड़नि त काढ़े में पिया आहिनि, पिया सड़ंदा ऐं ख़राबु थींदा।
तड़े तरे हिते लिखियो अथनि पर आहे तड़ो। धाटकी लफ़्ज़ जो आहे इहो तड़ो माना खूह। तड़े ॿिन्ही कंदी ऐं माना तड़जे या खूह जे। रुगो तड़े लफ़्ज़ जी जे माना थींदी त थींदो खूह जे या तड़जे। त हाणे इन मंझां इहो थियो त ही जेको आहे मानाऊं थियूं ऐं हेॾनि वॾनि हुन आलम लिखी विया, शार मुहक़िक़ लिखी विया, एॾा मशहूरु हुननि जा रिसाला। ऐं उन में असांजा नौजवान ॾिसंदा त हीउ जेको त हीउ त लिखियो पियो आहे ही हिन शयुनि जी, छाकाणि त थर जो माण्हू त खणी अञा को सम्झे, पर भेर जे जा हेॾी सॼी वरी पई आहे। उन में सिंधी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे त ख़बर कान्हे न, उहे त पक कंदा त हीउ जेकी लिखियो पिया इहो ई सही आहे। हाणे जे इहो सही सम्झी वेही रहिया त यानी त बाताड़जी आहे न, सही त न थी ॻाल्हि, उन्हनि खे सम्झ में न आई। लतीफ़ जंहिं ते जंहिंजो लाफ़ानी ऐं लासानी किताबु आहे, पंहिंजो कलाम आहे, उन जी मानाई बिगड़ी वई ऐं उहो सही जेको रहनुमाई न पई थिए। मां जेकी लतीफ़ चयो उहो त उहो उनखे सम्झो ई कोन थो वञे, का ॿी ॻाल्हि उनखे ज़हन में वेंदी। नए माण्हूअ खे, नौजवान खे, डेरे जे असां वाथो रखंदड़ जंहिंखे थर आहिनि, खूहनि पाणी सां ख़बर न आहे उनखे, त इहो ऐं इहो हिकिड़ो न आहे, हीउ त हिकिड़ो मिसाल तौरु पेश कयोसीं हिकिड़ो बैत। अञा ॿियो बि हिकिड़ो आहे हिते मुंहिंजो ख़्यालात पेश कजे, उहो आहे त हिन मुंद मारू सनरा जियाई जालीन, हिन मुंद मारू सनरा जियाई जालीन, चारियो लंब लतीफ़ चए जीअं लिखियलु आहे अॻे, चारियो लंब लतीफ़ चए वाॻीअ विहारीन, कीटाए काहीन मींहं वसंदा मोट तूं। हाणे उन्हनि जी हिते लफ़्ज़ टे थिया, हिकिड़ी जियाई, ॿियो वाॻीअ, टियों कीटाए। फाज़ुल मुहक़िक़नि जी जेका माना आहे उहे छा था चवनि, गुरबख्शाणी चए थो जियाई माना जियाओ तड़, खिपरे तलके में हिंगोरन ॻोठ खां उत्तर तरफ़ ॿिनि कुहनि पंध ते। ॿियो आहे वाॻीअ, वाॻीअ बराबरि वाघियुनि जो तड़, ही तड़ जियाई खां 4 को परे ॾखण तरफ़ आहे। कीटाए, कीटाओ ब्रैकेट में तड़ जो नालो, ही तड़ वाघियुनि खां 2-3 को ॾखण तरफ़ आहे। हाणे शाहवाणी टिनी लफ़्ज़नि जी हू बहू गुरबख्शाणी जी ॾिनल माना कई आहे। डॉक्टर मोहम्मद आलम सूमरे अल्फ़बेवार छपायो आहे पंहिंजो रिसालो, हू ॾाढो काराइतो कम जो आहे। उन में उन जेके मानाऊं ॾिनियूं आहिनि, के मानाऊं जेके उन्हनि सुठनि वॾनि रिसालनि कोन सही न हुयूं, उहे हिन ठीकु बि कयूं आहिनि। पर हिन बैत में चवे थो जियाई माना जियाओ, हिकु तड़ जो नालो जो खिपरे तालके में आहे। ॿियो आहे कीटाई, कीटाई माना तड़ जो नालो कीटाओ। अजब आहे हीअ टई ॻोठ, इहे जेके हे चवनि था, टई चवंदा जियाओ ऐं पंहिंजो जियाओ, कीटाओ ऐं वाघिए, माना टई लफ़्ज़ जेके आहिनि पहिरीं त उन्हनि जी सूरत तख़्ती जेका अॻे लिखी पई आहे उहा ई दुरुस्त कान्हे, ऐं उन खां पोइ जेका माना आहे सा त टोटली सम्झ खां ॿाहिरि आहे। अजब आहे त हीअ टई ॻोठ जेकॾहिं के आहिनि बि, मूंखे उनजी पूरी ख़बर कान्हे त के वाक़ई हिन नाले सां हिते जीअं हिननि चयो आहे हिन पंध फ़ासिले ते ऐं माना हिन विछोटीअ ते आहिनि हिंगोरनि जी भरिसां, पर इहो हिंगोरनूं इहो जेको आहे सो त इलाही अंदरि भेरे जरिया में आहे ऐं उहो मीरपुर ख़ासि खां निकिरी सांगड़ ॾे पियो वञिजे या खिपरे जो पोइ रोड टरे थो अॻियां, त उहो इलाही काफ़ी थर खां तमामु घणो परे आहे। हाणे उते जेकॾहिं हुनजो को त थर सां तालुक ई कोन्हे, न वरी उते का लंब गाह जो को क़िस्म आहे जो उते माल हुजे ऐं थरिया माल चाढ़ींदा हुजनि ऐं माण्हू खे चवनि सॾीनि त हेॾां अचे हिते। सो पंहिंजो इहो थियो त इहा बि ॻाल्हि कान ठही। दरअसल टिनी लफ़्ज़नि जी सूरत तख़्ती ऐं माना कुझु हिन तरह आहे।
जियाई माना जीवाई या माल मवेशी। वाॻिए ही लफ़्ज़ वाॻिए न पर वाड़िए आहे। कीटाए ही लफ़्ज़ कीटाए न पर किटकारे आहे, यानी किटकार करे। किटकार ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे। हिकिड़ी उहा थींदी आहे ॿकरी भॼी वञे ॾोहिणी आहे त हुनखे हिकिड़ी किटकार कबी जीअं आमादा कजे अचे मोटी अचे। हिकिड़ी किट किट ईअं कबी त को बि वटि जा हुनखे भॼाइजे या हकले अॻ में कजे। सो त हाणे इहा कीटाई थी सघे थो, कीटाई किटकार खे को थोरो हुन में डाटकी आहे या पंहिंजी थर सां वास्तो रखे, पारकर आहे, पारकरी ॿोली आहे, या हुन में किटाई बि खणी किटकार, पर किटकार आहे, कीटा ॻोठ ॿोठ कोन्हे। ऐं या जेकॾहिं जिते ही चयो वियो आहे त हुते आहिनि, उते हुनजो कहिड़ो वास्तो? हू त पंहिंजो जेको आहे सो कीटाए में वेठा आहिनि मारू माण्हू, ऐं पंहिंजो जेको आहे सावण रुत में सरा थिया आहिनि, ऐं मारूअ खे मुटी अचण लाइ पिया सॾीनि ऐं सारीनि, का तुक ई कान्हे। बहरहाल जियाई लाइ हूअं त पंहिंजो असां वटि त आम हींअर आम माण्हू जेको आहे सो अञा ताईं बि आम हिकिड़ो जुमिला जेकॾहिं त पाण में पिया चवनि था बाबा असां यार असांजो त रोज़गार ई न जियाई ते आहे, माना माल मवेशी ते आहे, या भली असां वटि न जियाई आहे जेका आहे ढकियो वेठी आहे, न त यार असां वटि ॿियो त आहे कोन, इल्मु आहे न को ॿियो ज़रियो आहे। त हाणे जियाई सिधी सही शइ आहे त इहा ईअं आहे, पर उहो लिखी छॾियो आहे पई आहे उहा। बरहाल इन रोशनीअ में हीअ त थिया लतीफ़ साईं जा शेर, ऐं उन में थोरो इहो त असांजे नज़र में थी सघे थो, ज़रूरी कोन्हे त असां जेके आऊं पियो चवां सभु कुझु सही हुजे, थी सघे थो इहो सही न बि हुजे, पाण खे उन ॻाल्हि ते कोन्हे का हरू त हाणे उन भिटाई जे तुफ़ेल या उनजे उनवान जी रोशनी में माल थर उन हवाले सां त उहो कीअं था जालीन जियाई सां या उनजे हिसाब सां त ऐं बैत आहे मुंहिंजो त सड़ाईन सबेरीअ ॾुहनि सावण में सगार, सड़ाईन सबेरीअ ॾुहनि सावण में सगार, आलोड़ीअ आर विचां वाड़े वर चौधार, आलोड़ीअ आर विचां वाड़े वर चौधार, करे नाल धणार त मिड़नि फर फिटा कयो। सड़ाईन माना जाटोलियूं कोन था पराइनि, राति जो बि विहारीनि था, संझे जी वेक ॾेई पोइ वेंदियूं, पोइ घणो करे जॾहिं घणो गाह थी वेंदा आहिनि, सावा सुठा वसकारा हूंदा आहिनि, त पोइ जेको आहे सो राति जो जेके हुनखे ढगियुनि खे ख़ासि करे अमेयूं उन खे पंहिंजो उते राहींदा, राति जो ॾोंदा बि सही ॿिन्ही टकनि ते, सबेरीअ माना ॿिन्ही टकनि ते ॾोंदा, न त जाटोलियूं हिकिड़े टक ते ॾोबियूं आहिनि। सड़ाईन सबेरीअ ॾुहनि सावण में सगार, वसकारनि में, आलोड़ीअ आर विचां वाड़े वर चौधार, ताज़ियूं वियाल जेके आहिनि उनखे एॾो हेज ऐं आर आहे जो इहो सवेरे ई अची जेको आहे सो वाड़नि खे चौधार रंभू कंदियूं, ऐं पंहिंजे हिन फरनि खे चौधार, छो त फर वाड़े में पूरे छॾींदा आहिनि त जीअं ॿार निकिरी हुनखे ढगियुनि खे धाए न वञनि। सो पोइ जॾहिं ॾोहण जो टाइम ईंदो त फर वाड़े मां कढी हुनखे मेड़ींदा, जीअं पसोइजी अचे का ढगी, ऐं ख़ासि करे में पोइ वरी हुनखे कुझु ॿधी छिॾो करे ऐं ॾोई वठंदा। त आलोड़ीअ आर विचां वाड़े वर चौधार, करे नाल धणार मिड़नि फर फिटा कयो। पर एॾियूं हेजारूं, पर वरी धणार सां एतिरियूं ठहियल, जेकॾहिं हू नाल करे ऐं पंहिंजो खणी अचे थांव खीर ॾियण जो, ऐं उन नाला रखियल हूंदा आहिनि हर अक्सर पंहिंजो उन ते ढगियुनि मेहनि ते धारदार हर हिक जो नालो हूंदो, त उनखे उन नाले सां जेकॾहिं नाल कंदा या पंहिंजो सॾींदा धणार, त हू फर बि छॾे वाड़ो छॾे धराड़ वटि अची बीह रहंदियूं, ऐं हू हुनखे जे नूंजण विझे न विझे, पर ईअं ई जेकॾहिं ॾुहंदो त पसोइजी ईंदी, मिड़ी पवंदी। मिड़नि फर फिटा कयो, मिड़ण जो मतिलबु आहे हीअ मिड़नि गॾु थियण जी ॻाल्हि कान्हे, मिड़नि अञा ताईं आहे त हीअ मिड़ी पई आहे, ढगी मेड़ ढगी जेको आहे सो मिड़े कान थी, माना हिकिड़ो हुनखे जेको फर ते मिड़ंदी या धणार ते या के ॿिया तरीक़ा बि अख़्तियार कंदा, उन सां माना पसोइजी अचे,
ढगी खीर लाहे थणनि में। हाणे इहो त थियो इहो वरी आहे त मिड़नि फर फिटा करियो मझां हेज हज़ार, मिड़नि फर फिटा कयो मझां हेज हज़ार, धुरियाई धणारनि ते अॿोलियुनि जा आर, सुणी सींढ तंवार उञूं वरनि आबतां। जो फर त फिटा कयो छॾीनि मझां हेज मां, फर छॾे अची धणार जे हुन नाल ते अचनि थियूं। पर छाकाणि त हुननि जो धुरियाई जेको आहे सो शुरूअ खां ई धणारनि ते अॿोलियुनि जा आर आहिनि, हेज आहिनि, ऐं तंहिं करे हो फर बि फिटा करे अची मिड़नि थियूं, नाल ते धणारनि वटि लंघी अचनि थियूं। सुणी सींढ तंवार उञूं वरनि आबतां। कॾहिं ईअं बि थियो आहे किथे किथे, सभु त ईअं कोन्हे, पर जिते जिनियूं अहिड़ियूं ठहियल आहिनि जेके महिनत कनि था धणार, त उहे जॾहिं उञायल धगियूं या उहे पंहिंजूं जॾहिं वञी आवाड़ो या आह ते या पाणी वारे हुन ते आवाड़े ते पहुचंदियूं वञी ऐं हुनखे आज़माइश लाइ ईअं थियो आहे त हुन धराड़ वरी पोयां फिरी दाऊं कयूं आहिनि या हुनखे सॼो आहे या हुनजो हिकिड़ो मख़सूस अंदाज़ आहे हुन हिसाब सां नालूं कयूं आहिनि त उहे पाणी छॾे मोटी आयूं आहिनि। अहिड़ा मिसाल आहिनि। सो इन करे त मिड़नि फर फिटा कयो मझां हेज हज़ार, धुरियाई धणारनि ते अॿोलियुनि जा आर, सुणी सींढ तंवार उञूं वरनि आबतां। हाणे अॻियों वरी ॿियो बैत आहे त उञूं वरनि आबतां आहे अजब ॻाल्हि, उञूं वरनि आबतां आहे अजब ॻाल्हि, मारुनि पंहिंजो माल पालियो जो पाॿो असां। अहिड़े नमूने पालियूं जो हो अजब ॻाल्हि त वाक़ई आहे, पर मारुनि अहिड़े नमूने हिनखे माल खे पालियो, एतिरो त हुनखे प्यार ऐं पाॿो असां आहे जो हू पाणी बि छॾियो ॾींहुं, फर बि छॾियो ॾींहुं, हुन जी नाल धणार ते जेॾां अॻ में थी रवाना थियनि त पोयां ई सॼो वलर जो वलर पियो अचे। वरी निकिरी वेंदा आहिनि, कॾहिं बेरे जे रात ॾुकारनि में अचनि, कॾहिं ॿिए पासे जिते के वसकारा वसूं थियनि या जिते के सावा गाह हुननि खे सुझनि उते माल वठी वञनि। पोइ वरी वरियो अचनि जॾहिं वसकारा थियनि मोटी पंहिंजे ॻोठ। त हिते वरी इहो आहे त वरिया विढियारियुनि में ॿधी सुरीला साज़, विढियारियूं ढगियूं माना नए भले नसुल जूं सुठियूं, ऐं वरिया विढियारियुनि में ॿधी सुरीला साज़, वाजा वारड़ियुनि जा वाह वणिया आवाज़, वाजा वारड़ियुनि जा। हाणे वारड़ियूं छा आहे? वारड़ियूं चड़ियूं इहे ठाहींदा आहिनि इलाही सुठा ठाहिण वारा इहे जेके पंहिंजा थर में ई आहिनि, की हुआ त ॾाढा मशहूरु उहे वीचारा विया अञा बि आहिनि, त उहे चड़ियूं हिकिड़ियूं ठाहींदा, उनखे उनजे थोरे फेर फ़र्क़ सां हिकिड़ी जो आवाज़ु थोरो गरो हूंदो, ॿी जो हल्को हूंदो, पोइ धणार उहे शौक़ु करे ॿई गॾु वठंदा। वरी उहे पंहिंजे वलर में जेके बि ढगियूं हुजनि, ॿकरियूं हुजनि या जेको उहे जेके पाण में गॾु हलण वारियूं हूंदियूं, सम्झो त ॿकरियूं, त उन्हनि में ॿधंदा त जीअं उहे गॾु हलनि, जेॾां बि वञनि उतां उनजा ॿई गॾु वञनि। पोइ वरी उन में हू हिकिड़ी आवाज़ु हल्को ॿी जो पोइ वरी उहो जेको आहे सो अजीब क़िस्म जो हिकिड़ो सरगम शुरू थी वेंदो, हिकिड़ो जीअं ॼण त का धुन शुरू थी वई आहे या को आवाज़ु सुर पिया अलापजनि, वरी लायूं चाढ़ियूं हुन जूं आहे सो आरोही अमरोही पई थिए बसि। ऐं उहो बि जेकॾहिं राति आहे या अहिड़ो टाइम आहे, धणार अकेलो आहे, पोइ रुॻो माल चरे पियो ऐं उनजा इहे आवाज़ इन क़िस्म जा पिया अचनि, त हू ॾाढो राहत पियो महसूसु करे, सुकून पियो अचेसि ऐं ॾाढो लुत्फ़ पियो वठे हुन मां। त इहो आहे वाजा वारड़ियुनि जा वाह वणिया आवाज़, धुनूं दिलि नवाज़ चड़ियुनि खणी चोरियूं। दिलि नवाज़ धुनूं हिकिड़ियूं उन्हनि सम्झो त चोरे विधियूं, ऐं वाक़ई बि ईअं आहे। पोइ उन खां पोइ वरी बैतान सिलसिले जो त चड़ियुनि खणी चोरियूं आहूं आद जुगाद, चड़ियुनि उहे जेके आहूं त जा जेके आलाप या जेके हुननि जूं जेके हुयूं उहे आद जुगाद अज़ल अबद जा जेके आहिनि सो चोरे छॾिया, छेड़े छॾिया। चड़ियुनि खणी चोरियूं आहूं आद जुगाद, भाॻीअ जा भमरिया रूहनि रहंदा यादि। भाॻीअ जा भमर, भाॻी माई भाॻी, छेल भमरिया हुनजो हिकिड़ो पंहिंजे गीत जो आहे। सो उन हवाले सां इहो
त भाॻीअ जा भंभरिया रूह न रहंदा यादि। हीअ भाॻी जीअं ॻायो हुनजो कुदरती मधुर आवाज़ु हुनजो अञा ताईं अहिड़ो आहे जेको रूहनि खे पियो यादि रहंदो, विसरंदा कोन। मोहन ई मुराद अञा ॻाल्हि अॻरी। ॿियो थर जो मिठी जो मोहन हो। मोहन भॻत जंहिं माना अज़ीब पंहिंजे अनोखे क़िस्म सां शाह जूं वायूं ॻाए, हुन पंहिंजो भाउ स्वरूप ऐं ॿिन्ही गॾिजी अहिड़ो बहितरीनु आवाज़ु आलाप ऐं वरी जेको आहे अंदाज़ बि उन्हनि जो पंहिंजो हो, जंहिंखे छा चइजे, जिन ॿुधो आहे उहो अञा ताईं उनखे साराइनि था। ऐं वाक़ई हू जेको आहे सो उहो जसुल हणे या हुनजो मयार माना लीजेंड हुनखे को फ़नकार चई सघिजे थो। मुराद त हिकिड़ो गवयो उस्ताद जेको आहे सो ॻाइणो हो। उन ज़माने में के हुनजा क़दुरु शनासियूं, के रेडियो टीवियूं वग़ैरह कोन हुयूं, ऐं अॻिते के हुनखे को अहिड़ो प्लेटफॉर्म कोन मिलियो, का पज़ीराई न थी, पर हीअ ज़बरदस्त हिकिड़ो माहिर उस्ताद हो। ऐं उनखां पोइ आउं हिते पेश कंदुसि इन्हनि खे, असांजे फ़नकारनि खे मिड़ी यादि कयोसीं, अची वियो हुन में ज़हन में शेक आहे हुनजे वारड़ियुनि जे, हुनजे सुरनि जे, सोध जे, गुदाज़ जे, हुननि जी जेको आहे सो हिकिड़ो आथत ऐं अरवा खे जेको आहे सो तरावत मिली, या उन खे जेको आहे सो राहत आई। ऐं उहे हिते थोरो ॻाल्हि कंदे बि तसवर में अचे पियो त उहो कीअं आहे, उचड़ियूं कीअं पियूं वॼनि, ऐं उनजो कीअं आवाज़ु आहे, धरार दड़े ते वेठो आहे, पासाड़े में उहो भॼनि पियूं, माल चड़ियूं पियूं वॼनि, उहो अकेलो आहे, का भेनूरी आहे, राति आहे, ऐं पोइ हू आवाज़ु कीअं पिया जेके आहिनि सो पंहिंजो जेको धुनूं हेठि मथे थियनि, उन मां कीअं हुनखे लुत्फ़ु पियो मिले। इन करे वरी हिकिड़ो ज़हन में आयो त हाणे हिकिड़ो रूदादूं आहिनि मुख़्तलिफ़ टाइमनि जूं, माल जूं, धनार या उनजो कहिड़े नमूने सां कीअं उहो उनजा जेके टाइम आहिनि कीअं था गुज़रनि, उते उन मां बि को उनखे लुत्फ़ु आहे, को मज़ो आहे, छा आहे त हीअ असुर जी हिकिड़ो आहे वेल जी रुदाद। उहा आहे त भिनीअ भटारियुनि जा फरनि ते फेरा। हिकिड़ो त जेके सड़ा ईंदा उहे बि पोइ देरि सां राति जो उथारे वेंदा, चारे वरंदा, पर उहे सुबुह थींदो ई कोन त जेके सुहाऊं हूंदियूं ढगियूं या जेके ताज़ियूं वियायल हूंदियूं उहे भॼी ईंदियूं। हू पोयां वलर धड़ान पोइते रहंदो, हीअ उन्हनि खे आर अची खणंदो त उहे फर जेके पूरियल हूंदा उन्हनि ते अची पोइ दाऊं कंदियूं, पंहिंजो रंभंदियूं। ऐं उन्हनि में के मटर चड़ा या ॿधल हूंदा या चड़ियूं चंग, त उहे बि जेके आहिनि सो पंहिंजो ॾाढा वणंदड़ उन महिल हूंदा। टाइम अहिड़ो आहे, खीरनि जी खथेरीअ पुण विलोड़नि वेरा, उते थरियाणियूं, लोयारियूं, खथेरणूं उहे उन महिल उथनि, उहे पंहिंजो खीर विलोड़ीनि पारा। ऐं के जोटीनि जंडड़ा सोढियूं सवेरा, भिनीअ भटारियुनि जा फरनि ते फेरा, संभारनि जा सुरड़ा माखिया मिठेरा, संभारनि जा सुरड़ा माखिया मिठेरा, खीरनि जी खथेरीअ पुण विलोड़नि वेरा, के जोटीनि जंडड़ा सोढियूं सवेरा, असुर जो आवाज़ से भासन भलेरा, अजब उन एरा के आथतूं अरवाह के। हीअ उनजी रुदाद आहे उनजे असुर जी। हाणे वरी अचनि थियूं सीम खां चाटियोलियूं आहिनि या हू, त उन लाइ इहा त वरी वथाणनि ते आलोड़ियूं आयूं, वरी वथाणनि ते आलोड़ियूं आयूं, ॾोथी ॾुहायूं थी कनि अदब सां। हाणे ॾुहाई ऐं वथाण जो जेको आहे मनज़र या रुदाद कीअं आहे, ॾोथी ॾुहायूं थी कनि अदब सां। हाणे उहो ॿियो बैत आहे त उथी कनि अदब सां, सायो सुबुह साण, खणी थांव खीर जा भाॻिया अचनि भाण, पासे मां पलटाए हर टामाई टिहाण, वहनि नदियूं खीर जूं न को मापो माण, सॾे पियारीनि सभु कंहिं आए वे अयाण, वंडे ॿियो वगर में वेही ॾीन वथाण, चांहि ॼमाइनि चाॾियूं विझी खीर खटाण, उथी विलोड़ीनि उभोंदिया पारा पिरह साण। उभोंदिया माना ॿिन्हिनि वॾा जेके पारा
या नाद मिसल हिकिड़ा हूंदा हुआ जेके पोइ बीह विलोड़ींदा ॿ ॼणा। हाणे त उहो कोन्हे, पर कंहिं ज़माने में ईअं भाउ हुनखे उभोंदिया सॾींदा, उथी विलोड़ीनि उभोंदिया पारा पिरिय साण, लाहे मखण लाडलियूं पाड़े विरहाइनि पाण, लाहे मखण लाडलियूं पाड़े विरहाइनि पाण, अहिड़े शान उनखे चवे के राॼाण, सखी ऐं सुजान मारू मूं मली रजा। उन खां पोइ जेके जाटोलियूं पहरी वञनि थियूं, माना ॾींहं जो शाम माना 3 बजे खां या इन टाइम खां 2:30 बजे उथारे पियारे पोइ माल खे वठी वेंदा, पोइ राति एॾा ई रहंदा। झंग में सीम में संझे जी वेहक थींदी, पोइ वरी ॿी सुबुह असुर जो वेहक थींदी या कॾहिं वठी ईंदा। पर हिकिड़ी वेहक जेका संझे जी आहे वरी हूंदी आहे, उहा बहरहाल थींदी आहे। माना माल थकी ड्रैया पाणी पंहिंजो गाह खाई ढो करे वेही रहंदो। हाणे उहो कहिड़े हंधि थो वेहे कीअं आहे, उहो मुकुर थियल उन्हनि जा सीमनि में हंध आहिनि धनारनि जा, उहे हंधि जिते वायसरा हंध आहिनि, जिते हवा सवली अचे, जिते घणो जेको आहे सो घुट न हुजे ऐं पंहिंजो माल आराम सां वेहे, त उहे हंधि मुकुर आहिनि। हाणे उन हंधि ते संझे मां जॾहिं उहो टाइम थींदो उनजो ढगियूं उन महसूसु थींदो, मुकुर टाइम आहे ढगियूं बि या माल जेको बि आहे उन ते हिरियल आहे, धराड़ खे बि ख़बर आहे त हाणे कीअं आहे, माल कोन पियो मज़े सां चरे, हाणे थको आहे या हाणे, ऐं हू पंहिंजे माल खे वरी ॾिसण में ईंदो त हाणे हीअ असां जी वेहक अची वई आहे, त पोइ ओॾां अधु ख़ुदि हलियो ईंदो। पोइ जॾहिं उते पहुचंदो त हाणे उन्हनि वटि पंहिंजी जेका जाटोलो आहे, त हिनखे राति जी मानी या हुनजो हूंदो खाधो, त उहो रुगो मानी हूंदी खयल, हुन सां को ॾाबर हूंदो हुन में विझी, ऐं ॻोथरी में खयल टंगियल पंहिंजे हुन में लठ सां। पर पोइ उहो खीरु ॾुअंदो तॾहिं उहो खाईंदा। हाणे हिते इहो हिकिड़ो न आहे, उहा वेहक सभिनी घणनि लाइ आहे, सभिनी लाइ न, पर ॻोठ जा माण्हू जेके के लह में उन पासे पराईंदा त वरी उन वेहक ते वेंदा ऐं उते ॿ टे हूंदा, सभु माल उते सवलो थींदो सभिनी जो, हे बि वेही कचहरी कंदा। त उहो जेके हथरूं ढगियूं आहिनि, जेके उनजो फर न आहे या उहो ठहियल आहिनि धनार ते हथ ते मिलंदड़, उहे उनखे उहो नालूं कंदा, उहो हली वेंदियूं ऐं उनखे जेको आहे ॾुई खीरु कढी पोइ वेही उहो पंहिंजो मानियूं खाईंदा। पोइ इहे जेके 2 टे दरार हूंदा मुख़्तलिफ़ कलरनि वारा, ढगियूं वेही रहंदियूं या मेयूं वेही रहंदियूं, ऐं हीअ जेके आहिनि सो वेही पोइ पाण में कचहरी कंदा ऐं सही ख़बरूं कंदा पाण में। हू के ॿी न अटकल जी ॻाल्हि हुननि वटि, न ठॻीअ जी ॻाल्हि, न वरी कंहिंजी गिला न ॿी, उहे सिधियूं सयूं सचियूं ऐं सही ॻाल्हियूं वेही कंदा, पाण में वंडींदा, माल जा मसाला मामला हिक ॿिए सां शेयर कंदा। त इहो जेको वेहक वारी रुदाद आहे उहो कीअं आहे, उहो उन में आहे त जाटोलियूं जॾहिं संझे सीम रसनि, जाटोलियूं जॾहिं संझे सीम रसनि, विझारियूं वेहक ते वरी जीअं वरनि। वेहक ते अची वई आहे, हाणे उहो वरी पियूं आहिनि ओॾां, भाॻिया बीह तिन खे निर्त नालूं कनि, हथरनि खे सॾी हेजां अची हथरूं उन ई माग मिड़नि, ॾुही ॾाॿोरनि में ख़ासा खीर पीअनि, कांभूं कढी कनि खरियूं वेही ख़बरूं, सचियूं खरियूं ख़बरूं कंदा ॿियूं न। हाणे थोरो हिकिड़ो अधु बैत को आहे, हीअ न माल जे बारे में धनारनि वग़ैरह जो हिकिड़ो सॼो हुन में सम्झो त चैप्टर अलॻि आहे। मुंहिंजे हुन किताब में थोरो हिकु कराए उन्हनि मां आहिनि, घणो आहे कुझु, इलाही सारो अञा आहे। बहरहाल मूं चंद हे बैत हिते कढी वरिता ऐं पंहिंजो मुंहिंजो हिते त कुझु हलायूं ॾिसूं छा आहे। त हाणे इन में आहे त मारू ॼाणनि माल जा आदतूं अंजाम, मारू ही माल जी हर शइ, आदत कीअं आहे, अंजाम कीअं आहे, उनजो तौरु तरीक़ो कीअं आहे, ऐं सभु त माल हिकु जहिड़ो न आहे। सम्झो ढगियूं आहिनि त सभु हिकु जहिड़ियूं न आहिनि, हिकिड़ियूं मांदार अॻ में हलण वारियूं आहिनि, हिकिड़ियूं जेके पोइते रहिजी वञनि थियूं, हिकिड़ियूं गॾु ऐं माना हुन पंहिंजो कतियुनि छुॻो जीअं उको हले उभ में, त अहिड़े नमूने सां झुगटो करे हलनि, हिकिड़ियूं वरी उन सां टरी वञनि, उहा टरी वञण अलॻि छिटी छिटी हलणु, पोइ धनार जेके सुठा आहिनि उहे पसंदि नथा कनि, त पोइ जेका टरंदी उनखे वरी लठ धुके सां हिकिड़ो करे वारींदा।
के वरी अहिड़ियूं माना हेजारूं जो न खानार लाइ ईंदियूं दरार वटि जे दरार बीह रहियो त उते सिधियूं हलियूं ईंदियूं खाए चढ़णु गाह चढ़णु छॾे करे ऐं के अहिड़ियूं जीवारियूं थोरो दड़को आयो त भॼी वेंदियूं। मतिलबु इन नमूने जूं जेके आहिनि ऐं के वरी भॼाइनि थियूं बञाए किन जे कंध में जेकॾहिं उहो मटर जा चढ़ी ॿधल आहे या चढ़ो चंग त उहे जाम वॼाईंदियूं आहिनि। हिकिड़ियुनि में ॿधो पियो हूंदो त उहो कंध कीअं थियूं हलाइनि पर बहरहाल जेको आहे संभार सही नमूने सां न वॼंदो हो। त इन सभिनी शयुनि खे वॼाणनि दरार जेके आहिनि उनजो उन सां कमु आहे माण्हू आहिनि उनजो गुज़री माल ते आहे। सो उन में आहे त मारू ॼाणनि माल जा आदतूं अंजाम जुदा हर जीव जी आहे तबियत तमामु। हर जेका आहे माना 40 जेकॾहिं वलर में ढगियूं आहिनि त हर हिक जी पंहिंजी तबियत आहे। जीअं माण्हुनि जूं मुख़्तलिफ़ तबियतूं आहिनि माल जी बि ईअं आहे। जुदा हर जीव जी तबियत जुदा हर जीव जी आहे तबियत तमामु। हू उहा परखे वठनि था त कहिड़े जी कीअं आहे हिन में हुनजे जानवर जी। अहिड़ो ई उन सां वर्ता कनि वरयाम जहिड़ी हुनजी तबियत माल जी आहे ओड़े नमूने सां हुनजो वर्ताव कंदा उन गॾु हलाईंदा। माना हुनखे गॾे हलाइणो त आहे। मुख़्तलिफ़ क़िस्म जो माल आहे ढगियूं आहिनि जानवर आहिनि जेके मुख़्तलिफ़ तबियतनि जा क़िस्म जा आहिनि पर हुनखे त गॾे हलाइणो आहे। तंहिं करे अहिड़ो ई उन सां वर्ता कनि वरयाम सीमन में सदाई सम्झाणियूं सलाम। सीमन झंगनि में उन्हनि खे सम्झाणियूं पिया ॾींदा जीअं जेको आहे सम्झंदो जानवर उनखे ओड़ो नमूनो कंदा ऐं गॾु हलाईंदा। सीमन में सदाई सम्झाणियूं सलाम गोया कनि कलाम उभा ॿोलियुनि सां। ॼण त हुनजी कचहरी पई थिए हुनखे सम्झाइनि पिया हुनखे हुन सां कलाम पिया कनि हुनखे जेके आहिनि सो हुन सां ॻाल्हाइनि पिया हुनखे हिदायतूं पिया कनि ऐं हुनखे केॾा ग़लति नमूने सां वञणु कोन पिया ॾियनि। सो त गोया कनि कलाम उभा अॿोलियुनि सां। या वरी इहा इन जे सिलसिले अॻियूं पए त उभा अॿोलियुनि सां कनि वड़ाए त वहिंवार। हुनजो वड़ू उहो आहे हुनजो उन्हनि लाइ माल लाइ हुनजो या हर कंहिं लाइ पर माल सां त हुनजो कमु आहे हुनजो रोज़गार बि आहे पर हुनजी हिकिड़ी विंदुर बि आहे ऐं हिकिड़ो बहितरीनु धंधो आहे। हिकिड़ो इहो तौरु तरीक़ो हिननि जो जेको आहे रुगो माल चारणु वारणु उन में जेके तौरु तरीक़ा आहिनि त उहे जेके असांजी सकाफ़त जो हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो उन में गुण आहिनि। बहितरीनु क़िस्म जी जेका आहे त हिकिड़ो गुलदस्ते जे क़िस्म जूं शयूं आहिनि जंहिंमें हिकिड़ी इहो रुगो माल चाढ़ण वारे ते जेकॾहिं हिन सॼे किसे ते ॾिसबो ऐं ध्यानु धरबो त सकाफ़त जो असांजी जो जेको तमामु बहितरीनु गुण आहिनि उन मां हिकिड़ो ई हिन में बि आहे। हाणे वरी अॻियां बि आहे हिन जो बैत त उभा अॿोलनि सां कनि वड़ाए त वहिंवार गॾे गुगदामनि खे हलाइनि हर वार विंदरिया वतन पाण में सुॻाटियूं संघार। सुॻाटियूं माना ऊचे घाट वारियूं भलियूं ढगियूं। विंदरिया वतन पाण में सुॻाटियूं संघार इन पर आहिनि यार सुञनि में सुकून सां। हेॾी सुञ में ॾुकारनि में बि सुकून सां आहिनि। तंहिं करे जेको आहे सो इहे कारण आहिनि इहे सबबु आहिनि ईअं विंदरिया था हलनि ईअं उन्हनि जे कल्ब खे करार थो हुजे ऐं इन पर आहिनि यार सुञनि में सुकून सां। हाणे जीअं लतीफ़ साईं चयो आहे असां इख़्तिताम बि लतीफ़ साईं जे त करियूं ऐं हिते जीअं आयो आहे त उन हवाले सां बि मौज़ू जी मुनासिबत सां लतीफ़ साईं चयो त थोरे कूत करारिया वॾे सबर सत खथीअ खे भुकलिया भुणनि अहिड़ीअ भत पवार की पत पेही पस मलीर में। लतीफ़ चए थो त थोरो कूत अथनि पूरे जेको आहे सो टक ते हुनखे कोन खुराक बि कान्हे ऐं उनजे बावजूदि वॾे सबर सां सत सां ईमान सां ऐं अमन सां रहनि पिया। थोरे कूत करारिया वॾे सबर सत खथीअ खे भुकलिया भुणनि अहिड़ीअ भत खथी पातल अथनि उॾियल अथनि हेठि पहिरियल अथनि खे भुकलिया खे सां भरिया पिया आहिनि ऐं इन तरीक़े सां हलनि फिरनि। पवार की पत पेही पस मलीर में। लतीफ़ चए थो त हीअ त आऊं थोरियूं ॻाल्हियूं थो करियां ऐं हुननि में के अञा गुण के ख़ूबियूं उन जूं अञा के इलाही सारियूं आहिनि
जेके आउं हिते बयानु करे कोन थो सघां। लतीफ़ साईं चए थो, ये तो पार की कारी खे चए थो या पढ़ंदड़ खे चए थो या ॿिए पासे जो जेको माण्हू ॿेर जे आयो या किथां जो बि आहे, उनखे लतीफ़ चए थो त पवार की पत, जेकॾहिं तोखे पवारनि जी पत ॾिसणी आहे, उनजी साख ॾिसणी आहे, उनजो ईमान ॾिसणो आहे ऐं उनजो सबर सत ॾिसणो आहे त पे ई पस मलीर में। हाणे किन रिसालनि में आहे त पुछ मलीर में। हाणे पुछण जी ॻाल्हि कान्हे, पुछबो उहो आहे जेको न हूंदी शइ त कंहिंखां पुछबो ही केॾां वई, कीअं वई, काॻे हुई थी वई, पोइ वञी कंहिंखां पुछिजे। पर हीअ त इहो आहे त पे ई पस मलीर में, माना तूं पाण अखियुनि सां वञी ॾिस, तोखे पक थिए, ख़बर पवे त हुन में केॾियूं ख़ूबियूं ऐं केतिरियूं ख़ूबियूं आहिनि। महिरबानी साईं, बसि तव्हां किन पेश कयूं था, जेकॾहिं का कमी पेशी थिए त उन लाइ मज़रत, पर पंहिंजो जो हाल हबीब आंदो पेश पिर, महिरबानी।